अज असां हिक दफ़ो ॿीहर मौजूद हुआसीं। शहर टंडो अल्लाहयार खां अटकल 8 किलोमीटर अॻिते दरगाह पीर नूर मोहम्मद शाह जिलानी वेझो हिक कब्रिस्तान में मौजूद हिक मक़बरे ते, जंहिंखे बंभू मढ़ियार जे मक़बरे जे नाले सां ॼातो सुञातो वञे थो। बंभू मढ़ियार मुतालिक़ घणो तफ़सील त मौजूद नाहे, पर टंडो अल्लाहयार ज़िले सां ताल्लुक़ रखंदड़ सिंध सुहारी जे हिक बरख तारीख़दान क़िबला साईं फ़तह मोहम्मद शहज़ाद थेबो साहिब फरमाइनि था त हिक झूने ॿुधायो त बंभू 11वीं सदी जी इब्तिदा में हिक दरवेश सिफ़त इंसान हो। संदुस वालिद जो नालो सावण ऐं संदुस माउ जो नालो नियामत हो। संदुन ज़ात हाले पोटा ऐं हू सदाई सैर सफ़र में गुज़ारींदो हो ऐं संदुस शादी बि थियल न हुई। बंभू मढ़ियार जा पोयर अगवलार शहर जा बासी हुआ। हिन वक्त संदुन चंद घर शादियूं वलहार में वेठल आहिनि, पर अफ़सोस जो उन मुतालिक़ का बि सुध कोन्हे। बहरहाल ही मक़बरो कुछ साल पहिरीं ताईं सही संभाल न हुजण करे इंतिहाई खस्ता हालत में हो। हिन मक़बरे अंदर ॾेंभुअनि जा आस्ताना हुआ, जेकी कंहिंखे बि हिन मक़बरे में दाख़िल थियण ॾन ॾींदा हुआ, पर मौजूदा वक़्त में हिन मक़बरे जी मरम्मत करे हिन के शानदार बणायो वियो आहे। हिन मक़बरे अंदर 2 तुर्बतूं आहिनि, जिन मां हिक बंभू मढ़ियार जी, जॾहिं त ॿी तुर्बत कंहिं नामालूम जी आहे। ही मक़बरो बि टंडो अल्लाहयार जे उन्हनि मागन मंझां आहे जेकी तफ़सीली तहक़ीक़ लाइ वाझाए रहिया आहिनि ऐं हिन कम लाइ तारीख़ जे आलिमनि खे हिक दफ़ो ॿीहर हिक मुअद्दिबाना अर्ज़ रखिजे थो।